अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां अहम ख़बर शामिल कंदा हलूं। नई कोट खां जिते उमरकोट जे नेशनल बैंक जे केशर नारायण कतरी पारां प्राइमरी मास्तर खे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं उमरकोट पुलिस हथां गिरफ़्तार कराइण ख़िलाफ़ उमरकोट जे प्राइमरी मास्तर अयाज़ गुल ऐं गर्गेज़ रंजन चांडियो, हुसैन अली चांडियो, डियाराम कोहली, रियाज़ हुसैन, ज़ैन गर्गेज़ मंठार ऐं भील शहबाज़ गर्गेज़ ऐं ॿियनि प्रेस क्लब नवकोट अॻियां एहतजाज कंदे चयो त असां नेशनल बैंक उमरकोट जा कस्टमर आहियूं। असांखे बैलेंस पुछण जो हक़ आहे। मास्टर मंसूर पंहिंजे वालदा जेका हेल्थ वर्कर्स आहे अकाउंट में पियल बैलेंस केशर खां पुछियो त हिन गार्ड गंदगार हिकु उस्ताद खे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण बैदि उमरकोट पुलिस वारी घुराए गिरफ़्तार करायो, जेको अमल सरासर ग़लति आहे, जंहिंजे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई आहे ऐं नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जे अला अख़्तियारनि खे अपील था कयूं त अहिड़ी बदमस्त केशर नारायण कतरी खे फौरी उहिदे तां हटाए सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में केशर ख़िलाफ़ अदालत जो दर खड़काईंदासीं। रिपोर्ट करे आहे अमानुल्लाह चांडियो, हक़सत न्यूज़, नवकोट।